खां जेको वकीलनि जो धरणो आहे इहो जेको आहे सिंध जो असांजो जेको मुतालबो आहे उहो इहो आहे त 345 ईस्वी वारी राय कमीशन जे तहत जेको सिंध ऐं पंजाब जे विच में मुआहिदो थियो हुयो जंहिंजे मुताबिक़ सिंध दरिया जो 100 सिकिड़ो पाणी जेको आहे उन ते सिंध जो हक़ु हुयो ऐं असां सिंधी जेके आहियूं उहे सिंध तां 91 वारे मुआहिदे उन्हनि सभिनीनि खे रद्द था कयूं छो त उहे मुआहिदा जेके आहिनि उहे ॾाढ जे बुनियाद ते हिकठी जे बुनियाद ते ऐं कब्ज़े जे बुनियाद ते कया विया हुया उन जे करे असां चऊं था त सिंध जे मथां 6 केनाल जेके आहिनि उहे बि नामंज़ूर आहिनि ऐं अॻु में अॾियल जेके पंजाब जे अंदरि डेम आहिनि केनाल आहिनि उन्हनि सभिनीनि खे बंदि कयो वञे ऐं हू पंहिंजो हिसे जो पाणी जेको आहे उहो हिंदुस्तान खे विकिरो करे ॾेई चुका आहिनि त तंहिंजे करे असां पंहिंजे पाणी ते का बि सौदेबाज़ी कोन कंदासीं।